इस्लामाबाद में कोर्ट ॿाहिरां आपघाती हमले जी रिथाबंदी अफ़गानिस्तान में थियण जो इंकिशाफ थियो आहे। दहशतगर्द हमले में मुलविस साजिदुल्लाह उर्फ शीना तरफ़ां हमले जी रिथाबंदी अफ़गानिस्तान में करण जो एतराफ़ कयो आहे। वफ़ाक़ी वज़ीर अतातार चयो आहे त साजिदुल्लाह उर्फ शीना नाले दहशतगर्द अफ़गानिस्तान में दहशतगर्दी तरबियत हासिल कई। अतातार चयो त दहशतगर्दनि अफ़गानिस्तान मां तरबियत हासिल कई हुई। अफ़गानिस्तान में मौजूद नूर वली महसूद हमले जी मनसूबाबंदी कई। वफ़ाक़ी वज़ीर चयो त दहशतगर्दनि जो अफ़गानिस्तान में मौजूद ख़ारिजनि सां राब्तो हो। दहशतगर्दनि खे काबुल में मौजूद सरबराह नूर वली आपघाती हमले जो हुकुम ॾिनो। आपघाती बमबार जो तालुक़ नंगरहार सां हो। वक़्त सिर कार्रवाई सां वॾे नुक़सान खां बची वियासीं। अहम ख़बर आहे जेका अव्हां सां शेयर करे रहिया आहियूं त इस्लामाबाद में कोर्ट ॿाहिरां आपघाती हमले जी रिथाबंदी अफ़गानिस्तान में थियण जो इंकिशाफ थियो आहे। दहशतगर्द हमले में मुलविस साजिदुल्लाह उर्फ शीना तरफ़ां हमले जी रिथाबंदी अफ़गानिस्तान में करण जो एतराफ़ कयो आहे। वफ़ाक़ी वज़ीर अतातार चयो आहे त साजिदुल्लाह उर्फ शीना नाले दहशतगर्द अफ़गानिस्तान में दहशतगर्दी तरबियत हासिल कई। अतातार चयो त दहशतगर्दनि अफ़गानिस्तान में तरबियत हासिल कई हुई। अफ़गानिस्तान में मौजूद नूर वली महसूद हमले जी मनसूबाबंदी कई। वफ़ाक़ी वज़ीर चयो त दहशतगर्दनि जो अफ़गानिस्तान में मौजूद ख़ारिजनि सां राब्तो हो। दहशतगर्दनि खे काबुल में मौजूद सरबराह नूर वली आपघाती हमले जो हुकुम ॾिनो। आपघाती बमबार जो तालुक़ नंगरहार सां हो। वक़्त सिर कार्रवाई सां वॾे नुक़सान खां बची वियासीं।